नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सखर जी लेबर कॉलोनी में जिते वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु असां सां सखर जो DHO मौजूदु आहे डॉक्टर जमील अहमद मार। उहो जाइज़ो वठी रहियो आहे, मुख़्तलिफ़ उन्हनि खे हिदायतूं ॾेई रहियो आहे, उन खां हाल वाल वठूं था। कॾहिं खां वैक्सीनेशन जो अमल शुरू कयो आहे? हिते असां वटि 2 ॾींहं अॻु 2 ॾींहं असांजा गुज़री चुका, अॼु 3 ॾींहं आहे असांजी वैक्सीनेशन शुरू कई वई आहे ऐं उहा वैक्सीनेशन जेका आहे असांजे हेल्थ वर्कर्स जे लाइ आहे। हेल्थ वर्कर्स मीन्स डॉक्टर, पैरामेडिकल स्टाफ, जेनेटोरियल स्टाफ, 3 कैटेगरीज़। हिन वक़्तु ताईं केतिरा माना फ़र्द आहिनि जिन खे वैक्सीनेशन कई? हिन महिल ताईं असां 300 जे लॻभॻि 2 ॾींहंनि में असां करे चुका आहियूं वैक्सीन। सेंट्रल सिस्टम आहे, जंहिं माण्हूअ खे उतां कोड मिले थो NCOC खां, वरी उन खां नादरा जी वेरिफिकेशन करण खां बाद में, कोड मिलण खां बाद में प्रॉपर उन माण्हू जंहिंजे लाइ कोड अचे थो उनखे वेरिफिकेशन कई। वैक्सीनेशन में तिबी अमलो जेको आहे छा, छो त हे हिकिड़ो तजुर्बाती मरहलो बि आहे ऐं हिन जी जेका माना वैक्सीनेशन जो जेको ईअं सम्झो करामत आहे दुनिया में, ऐं उहा 79% करामत आहे। त हे चाइना खां 5 लख खुराकूं सम्झो आहियूं जेके पाकिस्तान खे ॾिनी वियूं आहिनि, त छा उन में को तिबी अमलो हिचकिचाहटुनि जो शिकार या ईअं थोरो लवाए थो या माना या हिचकिचाहट जो असांजो तिबी अमलो शिकार कोन आहे, छाकाणि त हीअ उन्हनि खे ख़बर आहे त सुई कीअं हणबी आहे या सुई हणी आहे हिकिड़ी। सुई हणण असांजी सॼी तिबी अमले खे ख़बर आहे, उन में तमामु वॾा माहिर आहिनि, इंतिहाई माहिर तरीक़े सां उहे पंहिंजो कमु सरंजाम ॾेई रहिया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी उन्हनि खे डिफिकल्टी ॿुधाए जो छा हीअ वैक्सीनेशन लॻाइण खां पोइ माण्हुनि खे कोरोना न थींदी? न, इहा हिन वक़्तु मां इहा नथो चई सघां त न थींदी वारो हिन ई अञा उन मरहलनि मां, बाक़ी इहे माण्हू खे फ़िलहाल जे लाइ सेफ करे थी। अच्छा, हे ॿुधाइजो त ही माना अञा केतिरे अमले खे लॻाई? हिन वक़्तु असां वटि 2500 डोज़ सखर ज़िले जे लाइ मौजूदु आहिनि ऐं सखर डिवीज़न जे लाइ मौजूदु आहिनि। माना घोटकीअ खे बि लॻी रहिया सखर, घोटकी, खैरपुर 3 ज़िला हिते मौजूदु आहिनि। तिबी अमलो जेको पहिरें महाज़ ते कोरोना सां जंग लड़ी रहियो, जंहिंजे लाइ ही माना हुकुमनामो जारी कयो त उनखे लॻाई वञनि, इन खां पोइ छा जेके वॾी उमिरि जा 90 सालनि खां मथे या उन्हनि खे लॻाइण जो उहो ॿियो मरहलो ईंदो जॾहिं इहो फ़ैसिलो कयो वेंदो त बाबा हाणे वॾी उमिरि वारनि खे बि लॻायो वञे, नंढनि उमिरि वारनि खे लॻायो वञे, जॾहिं वाफ़र मिक़दार में वैक्सीन मौजूदु कई वेंदी। ऐं ॿियो तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त हिन मां वैक्सीन जेको आहे तिबी अमले खे लॻाइण मां सिर्फ़ु इहो मफ़हूम न आहे त हिननि खे बचायो वञे, हिननि खे बचाइण सां ॼण अवाम जी बि हिफ़ाज़त आहे, छाकाणि त हीउ अमलो साॻियो असांजो उहो ई आहे जेको इस्पतालनि में कमु करे रहियो आहे ऐं मरीज़नि खे डील करे रहियो आहे। मरीज़नि खे डील करण कंदे जेकॾहिं हीउ पाण अॻ में ई कोरोना जा शिकार हूंदा त उहे कोरोना ॿियनि में मुंतक़िल कंदा, हीअ अॻ में महफ़ूज़ थी वेंदा त हीअ, छाकाणि त हमेशह जेको बि डॉक्टर या तिबी अमलो हूंदो आहे त उहो इंसानी जिस्म खे छुई करे, कंहिं हथ खे, ॿांह खे, नब्ज़ खे, पेट खे हथ लाइ ॾिसी करे उनखे चकासींदो आहे, उन जे भर में वेठो हूंदो आहे, खंघंदो, साहु खणंदो, त उहे वेझो हुजण जे करे उन मां मुंतक़िल थियण जा घणा चांस। इन जे करे ई हिन खे पहिरियों जेको आहे टारगेट रखियो वियो आहे त अॻ में हीउ पाण महफ़ूज़ हुजनि त जीअं ॿियनि में बीमारी न मुंतक़िल करनि। अच्छा, हाणे इहो ॿुधाइजो त कोरोना हिकिड़ो दुनिया पूरीअ जे लाइ वॾो ख़तरो थी साम्हूं आयो, छा तव्हां सम्झो था हाणे उन जा असरात कुझु घटि रहिया आहिनि या माण्हू एहतियात करणु छॾे ॾिनो आहे ऐं माण्हुनि जो जेको डपु हुयो पहिरियां उहो ख़तमु थी रहियो आहे, पर हाणे वैक्सीनेशन खां पोइ दुनिया महफ़ूज़ थियण ॾे वञे? असांजी पाकिस्तानी क़ौम इंतिहाई बहितरीनु क़ौम आहे, हीअ समझदार क़ौम आहे, जिते जिते हिननि जेको आहे लॻे थो त हिन खे महफ़ूज़ थियणो आहे उते बहितरीनु रिस्पॉन्ड कयो आहे ऐं उन मां ई हिननि खे दुनिया खे साबित करे ॾेखारियो पाकिस्तानी क़ौम त कीअं जेको आहे हिन कोरोना खां महफ़ूज़ थी रही आहे। तंहिंजे करे मां अवां खे बि पिणु सलूक कयां थो, छाकाणि त उन जे गॾियल कोशिश सां असां कॾहिं बि कामयाबु न थियूं। नाज़रीन, 2 फ़रवरी खां पाकिस्तान में कोरोना जी वैक्सीनेशन शुरू कई वई आहे ऐं कोरोना खां बचाव जी जेका हीअ वैक्सीन आहे, हीअ चाइना खां 5 लख खुराकूं जेके आहिनि वैक्सीनेशन जूं मिलियूं आहिनि ऐं उन सिलसिले में सखर जेका रीजन आहे उन में हिकिड़ो ईअं सम्झो त सभ खां पहिरियां हिन जे बारे में क़दम खयां विया आहिनि। हीअ कोरोना खां वैक्सीनेशन जे बचाव वारो सेंटर हिते क़ाइमु कयो वियो आहे सखर में, लेबर कॉलोनीअ में, ऐं पंहिंजो पूरे पाकिस्तान में 12,000 जेके आहिनि कोरोना जे करे माण्हू मरी चुका आहिनि ऐं 132 जेके आहिनि उहे सिहत खाते जा माण्हू
कोरोना जे करे मरी चुका आहिनि। त इन जे करे पाकिस्तान जी गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो त सभ खां पहिरियां पंहिंजे पहिरें महाज़ खे जेके पहिरीं वेड़ विड़ी रहिया आहिनि कोरोना जे ख़िलाफ़ु सिहत खाते जा माण्हू उन्हनि जी वैक्सीनेशन कई वञे। ऐं हीअ जेका आहे चाइना जी वैक्सीनेशन आहे फेबरवरी जे आख़िर ताईं अमेरिकन वैक्सीन जूं तक़रीबन 2.25 करोड़ जेके आहिनि खुराकूं जेके फाइज़र कंपनी ऐं इन्हनि जे तरफ़ां आहिनि जेके 95% मुअसर आहिनि। हीअ जेका वैक्सीन आहे चाइना जी हीअ 79% पाइदार आहे, पूरी दुनिया में हिन जो रिज़ल्ट आयो आहे। ऐं हीअ बहरीन अरब इमारात ऐं इन्हनि में माना हिन जा तजुर्बा अॻई थी चुका आहिनि। ऐं हिन वक़्तु असां सां वरी खैरपुर ज़िले जो DHO डॉक्टर मोहम्मद हुसैन अबड़ो साहब मौजूदु आहे, उन सां ॻाल्हायूं था। हिन वक़्त ताईं केतिरी वैक्सीनेशन थी चुकी आहे खैरपुर ज़िले जे उन मां? हीअ असांजो सखर जो आहे सेंटर, इहो लेबर कॉलोनी में क़ाइमु थियल आहे। इन में असांजे 3 ज़िलनि जे हेल्थ वर्कर्स खे असां रजिस्टर कयोसीं। हाणे असांजी रजिस्ट्रेशन जो तरीक़ेकार इहो आहे त असां पंहिंजा जेके बि हेल्थ वर्कर्स आहिनि उन सभिनी जूं लिस्टूं मोकिलियूंसीं। उहे असांजो हिकिड़ो सिस्टम आहे, वेबसाइट आहे जेको नेशनल इम्यूनाइज़ेशन मैनेजमेंट सिस्टम NIMS, उते उन्हनि खे रजिस्टर कयो वियो। हाणे जॾहिं असां वटि वैक्सीन आई आहे, अॼु तक़रीबन असांखे 16 तारीख़ ते वैक्सीन आई, 17 खां वठी असां इहा स्टार्ट कई आहे। त हाणे मसइलो इहो थो अचे त हिन में जंहिं माण्हू जी रजिस्ट्रेशन ते पहिरियों पिनकोड ईंदो, पिनकोड खां पोइ डेट ईंदी। जंहिंजो पिनकोड अचे थो ऐं डेट अचे थी उन माण्हू खे असां वैक्सीन हणी सघूं था, उन खां सवाइ ॿिए माण्हू खे नथा हणी सघूं। तंहिंजे करे सिस्टम में हलंदे असांखे कुझु मजबूरियूं आहिनि। त ईअं न आहे त असां सभिनी वर्कर्स खे घुराए वैक्सीन, जेकॾहिं इहो सिस्टम हुजे त भई असां सभिनी वर्कर्स खे घुराए त पोइ त असां हर माण्हू खे हणी सघूं था। छाकाणि त सिस्टम नओं आहे, उन में असांखे जेके माण्हू रजिस्टर्ड थी मिलनि था, जंहिंजो पिनकोड अचे थो, जंहिंजी डेट अचे थी, उनखे असां उहा क्राइटेरिया कहिड़ी आहे जंहिंजो पिनकोड अचे थो, माना छा उन जो सिस्टम? असांजा सभु जेके माण्हू आहिनि जेके वियल आहिनि उते उतां नेशनल इम्यूनाइज़ेशन मैनेजमेंट सिस्टम वारा पाण रजिस्टर कंदा आहिनि, पिनकोड बि पाण मोकिलींदा आहिनि। असां हितां हुनजो शनाख़ती कार्ड नंबर ऐं हुनजे जेको आहे सो मोबाइल नंबर ऐं डेट ऑफ इशूअंस ऑफ शनाख़ती कार्ड, जंहिं तारीख़ ते इशू थियो, इहे 3 शयूं हुन में असां उनजी वेबसाइट ते वञी फीड कंदासीं। उतां हिकिड़ो पिनकोड ईंदो आहे, पोइ उहो पिनकोड थींदो आहे त माना तव्हांजी रजिस्ट्रेशन थी वई। उनखां पोइ फाइनली वरी ॿियो पिनकोड ऐं डेट ईंदी, तव्हांजी 17 तारीख़ ते रजिस्ट्रेशन थींदी, तव्हांजी 18 तारीख़ थींदी। उहो जेसि ताईं नथो अचे त असां वैक्सीन नथा हणी सघूं, वैक्सीन तॾहिं लॻंदी। तंहिंजे करे असांजी रजिस्ट्रेशन में थोरो प्रॉब्लम आहे, छो जो सॼे पाकिस्तान खैरपुर जी भला न आया आहिनि छा पिनकोड? न आया आहिनि, जेके त असां कंदा था वञूं। हाणे हिन वक़्त ताईं केतिरा माना असां वटि जेका टोटल सेंटर जो आहे इन में 205 असां कयासीं पहिरें ॾींहं ते 3 डिस्ट्रिक्ट जा, ऐं 128 असां जेके कल्ह कया आहिनि। पर उन में इन करे घटि थियनि था जो असांजा जेके पिनकोड आहिनि घटि आया आहिनि। असांजा मुलाज़िम अचनि था, पर असां पंहिंजी लेवल ते 3 ज़िलनि में असांजा जेके बि प्रोग्राम्स आहिनि, मिसाल असांजे IHS जा मुलाज़िम आहिनि, PPHI जा मुलाज़िम आहिनि, वैक्सीनेशन स्टाफ आहे, या असांजो जेको ॿियो लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम्स आहिनि, इवन असां वटि जेके सोशल वर्कर्स पोलियो में कमु कनि थियूं, इन्हनि सभिनी खे मिलाए जुलाए सभिनी जो अलॻि अलॻि असां माण्हू विहारिया आहिनि जेके उनजो पिनकोड उन में फीड कंदा। पिनकोड जीअं ईंदो वेंदो, डेट ईंदी वेंदी, त उनखे असां मोबिलाइज़ कंदासीं, पोइ इहो सिस्टम असांजो वधंदो। फ़िलहालु असांजो इहो कमु इन करे सुस्तु आहे त असांजा पिनकोड इशू न थिया आहिनि ऐं डेट इशू न थी आहे उन करे। अच्छा, इहो ॿुधाइजो त वैक्सीनेशन हिकिड़े ॾींहं में हूअं केतिरनि माण्हुनि खे लॻी सघे ऐं पिनकोड? हा, जेकॾहिं स्पीडी हुजे थो त असां जेको आहे सो हिकिड़े ॾींहं में तक़रीबन 3 ज़िलनि जी 1800 2000 ताईं करे सघूं था, 500 700 ताईं हिकिड़ो डिस्ट्रिक्ट करे सघे थो। हर जेको डिस्ट्रिक्ट जो आहे उनजा 5 काउंटर हर कंहिं जा आहिनि। हा, ऐं अलॻि असां माण्हू रजिस्ट्रेशन ते विहारियो आहे। रजिस्ट्रेशन खां पोइ असांजा प्रोफार्मा हूंदा आहिनि, त पेशेंट जी फिटनेस वग़ैरह जो प्रोफार्म, उन लाइ असांजो डॉक्टर वेठो आहे जेको हुनजो चकास कंदो, हुन खां हिस्ट्री वठंदो त बाबा तोखे का बीमारी त न आहे, का अहिड़ी शइ त न आहे जंहिंजे करे तोखे वैक्सीन न हणी सघिजे। इहो हिकिड़ो वॾो ॿिन्ही जो हिकिड़ो प्रोफार्मा भरे पोइ उनखे वैक्सीन लॻाई वेंदी आहे। वरी उनखे असां अधु कलाक विहारे चवंदा आहियूं पोस्ट वैक्सीनेशन रूम आहे, जिते त भली वेही रहे, पोइ आराम सां हितां हलियो वञे। अच्छा, छा हिन जो को रिएक्शन बि थियो आहे हिन महिल ताईं या ॾिसो, जेका बि वैक्सीन आहे उहा जेका आहे उन में कंहिं बि क़िस्म जो रिएक्शन थी सघे थो, पर हिन में तमामु घटि आहिनि। रिएक्शन थींदा आहिनि, हर दवा जो पंहिंजो रिएक्शन हूंदो आहे, पर हिन में असां वटि जेको रेशो आहे तमामु घटि आहे। पाकिस्तान में बि घटि थियो आहे, असां वटि बि हिन महिल ताईं सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे थोरी तकलीफ़ थी, पर उहो बि हिते ई मैनेज थी वियो थोरी देरि में। इहो जीअं पाकिस्तान सिफ़ारशी ऐं हिकिड़ो रिश्वत वारो माहौल आहे, छा ईअं बि आहे त को 2-3 पैसा ॾेई करे वरी हणाए? न, उनजो मां तव्हांखे मिसाल ॾियां त DHO सखर जेको असांजो डायरेक्टर बि आहे ऐं मुंहिंजो अञा ताईं पिनकोड न आयो आहे, असां वैक्सीन न हणाई आहे। असां हणाए बि नथा, सिस्टम ई न खणंदो आहे। डॉक्टर तस्लीम जी जेका आहे ऐं उनजो अची वियो, डॉक्टर तस्लीम जो अची वियो, हिन जो डॉक्टर साहिब जो बि न आयो आहे, डॉक्टर जमील साहिब जो।
जेके असांजा डॉक्टर हिते सेंटर ते सभु कमु कनि था, कंहिंजो बि न आयो आहे, तमामु थोरनि जो आयो आहे। त उन में जेकॾहिं पिनकोड असांजो न ईंदो, असांजी डेट न ईंदी, जॾहिं मां पाण नथो हणाए सघां, जमील साहिबु असांजो डायरेक्टर नथो हणाए सघे, त ॿियो कंहिं माण्हू जो त सुवाल ई कोन थो पैदा थिए। असांखे हर वैक्सीन जे वाइल जो शाम जो हिसाबु थींदो आहे। असांजो वाइल बि जेकॾहिं किथे खुटल हूंदो आहे न, त उहो बि जेको आहे सो असांखे ॾिसो त जेकॾहिं असांजो हिकिड़ो वाइल बि जेकॾहिं किथे ज़ाया थिए थो, त उहो बि असां राति जो 12 बजे ते वेही उहो वाइल जेको आहे सो कंप्लीट करे असांखे रिपोर्ट ॾियणी हूंदी आहे, हिकिड़ो वाइल बि। तंहिंजे करे असां ऐं ॿियो सिस्टम ॿाहिरियां माण्हू खे खणंदो बि कोन्हे। जॾहिं मां पंहिंजी वैक्सीनेशन नथो कराए सघां बिफोर टाइम, ऐं मां पंहिंजे कंहिं बि ॿिए एक्स्ट्रा माण्हू खे रजिस्टर बि नथो करे सघां, छाकाणि त उते गवर्नमेंट जी साइट ते आहे त बाबा हीअ असां वटि आहे न आहे, कमु करे थो, हेल्थ वर्कर आहे न आहे। जे लाइ जेकी बि डेली वैक्सीनेशन थिए थी उते मथे माना ईंदी थी। बिल्कुलु असांजी रिपोर्टिंग असांजो जेको सेंट्रल सिस्टम आहे, जेको असांजी आहे इमरजेंसी ऑपरेशन सेंटर आहे उते, ऐं असांजो EPI में डेली असांजी रिपोर्ट वेंदी आहे, सेक्रेटरीट में जेको असांजो फोकल पर्सन हुन वटि रिपोर्ट वेंदी आहे, ऐं वरी इहा नेशनल लेवल ते इहा वेंदी आहे रिपोर्ट। ऐं असांखे जेका वैक्सीन इशू थिए थी उहा NCOC खां थिए थी, नेशनल लेवल ते थिए थी। असांखे असांजो फीडबैक वञे थो, जेतिरो असांजी कारकर्दगी थिए थी, जेतिरी असां वैक्सीन यूटिलाइज़ कयूं था, उन खां पोइ ई असां जेको आहे सो असांखे ॿी वैक्सीन इशू थींदी, ऐं इन ते वरी तमामु जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जी जेको आहे सो मॉनिटरिंग ऐं इवेल्यूशन आहे। अच्छा, हाणे जीअं हिते थी रही आहे सखर में, छा पूरियूं जेके ॿियूं रीजनूं आहिनि उते बि ईअं ई जारी आहे? बिल्कुलु असांजी पहिरियों फेज़ जो हेल्थ केयर वर्कर, असांजो फर्स्ट फेज आहे हेल्थ केयर वर्कर्स सां। उन में हेल्थ केयर वर्कर्स में पहिरियों असांजी जेको कराची डिवीज़न ऐं हैदराबाद डिवीज़न ऐं नवाबशाह हुयो। हाणे असांजी जेके बाक़ी डिवीजन्स उन्हनि में थिए थो, हीअ आहे असांजो फर्स्ट फेज। सेकेंड फेज़ में वरी असांजो जेको आहे असां सेंटर वधाईंदासीं पोइ हर ज़िले में। जीअं असांजो खैरपुर आहे त उन में असांजा जेके रूरल हेल्थ सेंटर्स आहिनि 11, उन्हनि में TB हॉस्पिटल, खैरपुर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, गंबट में गिम्स ऐं कोटडीजी में तालका हॉस्पिटल, सभिनी वॾनि वॾनि अस्पतालनि में असां सेंटर कंदासीं। उन्हनि में सेकेंड फेज़ जेको हूंदो अकॉर्डिंग हिन महिल ते जेका गाइडेंस आहे उहा 18 सालनि खां वठी 60 सालनि ताईं जेका बि पॉपुलेशन आहे उनजी असां वैक्सीनेशन कंदासीं, उहो सेकेंड फेज़ आहे। उन में चवंदा ॿिए मरहलो जेको टियों ईंदो उन में वरी हिते मिसाल तिबी सिहत जे अमले खे हणण खां पोइ वरी जेकॾहिं आम माण्हुनि खे हणिणो पियो त वॾी उमिरि जे माण्हुनि खां पहिरियों शुरूआत कई न 18 खां 60 ताईं फ़िलहालु जेके असांखे आहे त 18 खां 60 ताईं, ईअं न आहे त शुरूआति वॾी 18 खां 60 ताईं। उनमें सिर्फ़ु तिबी अमले जे लाइ हा न उहो जॾहिं ॿियो मरहलो बि थींदो, उनमें लिमिट आहे 18 खां 60। हा 18 खां 60 ताईं फ़िलहालु इहो आहे। अॻिते हली मथां 65 ताईं बि करे छॾनि, या वॾनि खे बि अञा ताईं इहे असां वटि फाइनल इंस्ट्रक्शन्स न आहे। छो उहो मरहलो शुरू थींदो त उन में चेंज थींदो। बाक़ी जेके प्रेगनेंट लेडीज़ आहिनि, ॻोड़ वारियूं औरतूं आहिनि, या जेके ॿारनि खे खीर पियारनि थियूं, थञ पियारनि थियूं, उन्हनि खे फ़िलहालु न हणिणो आहे। उन में जेके 18 उनखे बि न हणिणो आहे। माना ईअं सम्झो एहतियाती तदबीरूं कहिड़ियूं कहिड़ियूं? वैक्सीनेशन हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि वैक्सीनेशन हणण जे दौरान एहतियात। उहो त जीअं ॾिसो न, हर वैक्सीन जे लाइ असांजो हूंदो आहे त पेशेंट जी फिटनेस हुजे, मरीज़ फिट हुजे फॉर वैक्सीनेशन। उन खां पोइ असां विहारे छॾींदा आहियूं उनखे, वैक्सीन हणण खां पोइ विहारींदा आहियूं त भली को न को उनखे मथां का तकलीफ़ थिए। इहा आहे वैक्सीनेशन जे दौरान। बाक़ी कोविड जूं जेके आहिनि उहे कोरोना जूं उहे जारी रहंदियूं। जेको माण्हू वैक्सीन हणाए थो उनखे बि जेको कोरोना जो SOPs आहिनि, जेके बचाव तदबीर आहिनि, उहे उनखे जारी, जेको नथो हणाए उनखे बि हणियूं। छो कि जेके मां हणायां थो वैक्सीन त मां वैक्सीन कैरियर थी सघां थो। मां जेकॾहिं मास्क न पाईंदुमि त मां वैक्सीन खणी मूंखे बचाव थी सघे थो, मूंखे बीमारी एतिरो अटैक नथी करे सघे, पर मां इहो वायरस फैलाए सघां थो। तंहिंजे करे मूंखे बि SOPs ते अमल करिणो आहे। जेको वैक्सीन हणाए थो, जेको वैक्सीन नथो हणाए उनखे बि SOPs असांजूं जारी रहंदियूं, जीअं आहिनि तीअं आहिनि। उन ते दुनिया माना ईअं ई हलंदी, दुनिया ईअं ई हलंदी। हा बिल्कुलु, दुनिया तब्दील बि थींदी, या हाणे दुनिया जो कल्चर इन में ई ईअं पियो हले। ॾिसो ही हिकिड़ी, मां त चवंदा हिकिड़ी कुदरत जे तरफ़ां आज़माइश बि आहे, ट्रेनिंग बि आहे। हीअ जेको असांजो मास्क, वियरिंग ऑफ मास्क आहे, सोशल डिस्टेंसिंग आहे, हैंड वॉशिंग आहे, 3-4 शयूं आहिनि जेके, या असां जेके ख़ाम खा जूं हिकिड़ियूं तकरीबात ऐं ख़राफ़ात में पियासीं, उन में कुदरत असांजी हिकिड़ी ट्रेनिंग बि करे थी। इन्हनि में काफ़ी ॿियनि बीमारियुनि जो बचा आहे। मुआशी असां वटि जेके बदहाली थी सघे थो, उन में बि कमी अचे, असां फुज़ूल ख़र्चनि खां बची वञूं। असां ॿियनि बीमारियुनि खां, ॿियूं जेके काफ़ी बीमारियूं आहिनि उहे बि सभु ॾिसो न, उहे बि रेस्पिरेटरी, असां वटि जेके घणियूं आहिनि साह जूं बीमारियूं आहिनि, उन्हनि खां बची वञूं। हिकिड़ी मास्क वियरिंग जी असां आदत, हथनि धोइण सां हज़ारे जरासीम जेके असांजा ख़तमु थी वेंदा, असां ॿियनि बीमारियुनि खां बि बची वेंदासीं। त कुदरत हिकिड़ी असांखे ट्रेनिंग ॾिनी आहे, ऐं असां एज़ अ मुस्लिम त असांजो यकीन आहे त जेका बि शइ अचे थी अलाह जी तरफ़ां असांजी भलाई में आहे, ऐं उन में थी सघे अॻिते हली असांजे लाइ भलाई थिए। पर हीअ असांखे हिकिड़ी ट्रेनिंग बि आहे सिहत जे हिसाब सां। अच्छा, हिते केतिरियूं मतिलबु सखर रीजन में खुराक आयल आहे जेका माना सभिनी जे लाइ?
ही असांजो जेको पहिरियों मरहलो आहे उन में फ़िलहाल असांखे 2500 डोज़ ॾिना अथऊं। असांजा 18,000 जेके आहिनि से 18,200 कुझु आहिनि जेके रजिस्टर्ड आहिनि हेल्थ केयर वर्कर्स टिनी ज़िलनि जा। जीअं असांजी वैक्सीन जी कंज़म्पशन थींदी वेंदी खपंदी वेंदी तीअं असांखे ॿी वैक्सीन ॾींदा वेंदा। हा, हे भला जंहिंखे कोरोना हुजे, जेको कोरोना जो शिकार आहे, फ़र्ज़ु कयो त छा उनखे बि लॻी न उहो रिकवरी थिए बिल्कुलु 3-4 महीननि खां 2-3 महीननि खां पोइ रिकवरी कंप्लीट थी वञे उनखे पोइ यकदमि न हणणो आहे उनखे, पर उनखे लॻणो ज़रूरु आहे। जंहिंखे ताज़ो थियल आहे कोरोना नेगेटिव थिए न उनको कुझु अरसो उनखे छॾे उनखे बिल्कुलु अॻिते हली दुनिया जे हर फ़र्द खे इहे वैक्सीन बिल्कुलु हर फ़र्ज़ु इहा आहे वैक्सीन चाइना जी। ऐं चाइना जी वैक्सीन तव्हां ख़बर आहे चाइना जे माल ते ई इतबार घटि कबो आहे। ऐं पंहिंजो हींअर दुनिया में फाइज़र जी ऐं अमेरिकन जेके वैक्सीन आहिनि हिन जी जेका मां चेक कयो आहे इंटरनेट ते त हिन जो रेशो जेको हिफ़ाज़ती रेशो आहे 79% आहे, जॾहिं त फाइज़र जो ऐं हिननि जो अमेरिकन जेका वैक्सीन आहे उनजो 95% आहे। त तव्हां हाणे उन जी अमेरिकन बि जेके आहिनि 2.25 करोड़ खुराकूं जन माना फेबरवरी जे एंड में उहे बि ईंदियूं। त छा मतिलबु इन में सिहत जो अमलो थोरो तसबस जो शिकार आहे या हिकिड़ो डबल माइंडेड आहे या उहो हणाइण खां थोरो लवाए थो या इन जे बारे में? न उन में थोरो मिसकनसेप्शन्स आहिनि त भई वैक्सीन हणण सां नुक़सानु थी सघे थो या वैक्सीन एतिरी फ़ाइदे वारी न, पर तव्हांखे मां इन जो बैकग्राउंड ॿुधायां त ॾिसो वैक्सीन असां वटि तमामु थोरे वक़्त में आई आहे। इहा पहिरीं डिज़ीज़ आहे जंहिंमें तमामु थोरे वक़्त वैक्सीन ठाहिण में 3 सालनि ताईं अरसो लॻी सघे थो। ऐं इहा असांजी जेके रिसर्चर्स जी वॾी कामयाबी जो वैक्सीन ठाही आहे उन खां पोइ डिमांड एंड सप्लाई वर्ल्ड में केतिरी वैक्सीन ठहे थी, कहिड़नि मुल्कनि खे मिले थी। असांजी जेके पंहिंजी इंतिज़ामिया आहे, असांजी फेडरल गवर्नमेंट, असांजी जेका आहे असां NCC वारनि इहा वॾी हिमत कई आहे जो वैक्सीन वरिती अथऊं। अॼुकल्ह दुनिया में काफ़ी मुल्कनि खे वैक्सीन मिले कोन थी ऐं वैक्सीन जो मिलण बि वॾो हिकिड़ो मौजो आहे त वैक्सीन मिले थी। पैसनि सां बि नथी मिले छाकाणि त उते एॾा ओवरबुक्ड थी वियूं आहिनि जेके वैक्सीन कंपनीज़ आहिनि, उहे एतिरी वैक्सीन सप्लाई कोन थियूं थियनि। वर्ल्ड जी केतिरी पॉपुलेशन आहे त एट ए टाइम उहे वैक्सीन नथियूं ठाहे सघनि, तंहिंजे करे उहे 2-2, 3-3 साल टाइम पीरियड ॾिनो वियो। त असांजी गवर्नमेंट जी इहा कामयाबी आहे त वैक्सीन वठण में कामयाबु थी विया आहिनि। इहा असांखे इन ते ख़ुशि थियणु खपे त वैक्सीन मिली आहे ऐं उन में असांजो बचाव थियो। 99% बि त तमामु वॾो आहे न, ईअं थोरी आहे त को वैक्सीनेशन जो मक़सदु आहे त बचाव जो मक़सदु आहे। तव्हां जेकॾहिं 4 गार्ड खणी घुमो था त बाबा मां खे केरु कोन मारींदो, पर अलाह जी जॻह ते हिफ़ाज़त कंदो। पर जेके चइनि गार्डनि जे हूंदे बि त माण्हू मारे था वञनि न। वैक्सीन बि ईअं आहे, हिकिड़ो गार्ड खणी घुमणो आहे, बचाव करिणो आहे, पर कुदरत जे तरफ़ां जेकॾहिं भलाई न हूंदी त पोइ उन में ईअं थी वेंदो, गार्डन वारे माण्हू खे बि त माण्हू मारे वेंदा आहिनि। वैक्सीनेशन खां पोइ छा माना एहतियात करणी आहे? साॻिया ई एहतियात जेके आहिनि वैक्सीनेशन खां पोइ साॻिया ई एहतियात तव्हां जेको आहे सो हथनि खे बार बार धो, मास्क पहिरियो ऐं पंहिंजो समाजी विथी रखो ऐं जेके पंहिंजो काफ़ी जेको आहे इज्तमात खां पासो कयो ऐं ख़ासि करे जिते मार्केट्स में वञो, बसुनि में वञो, जिते घणा माण्हू जमा थियनि था उते मास्क जो इस्तेमालु कयो। पर हर जाइ ते तव्हां मास्क जो फ्रीक्वेंट तव्हां हथनि खे पंहिंजनि खे सही नमूने साफ़ु कयो ऐं सोशल डिस्टेंसिंग रखो। कोरोना जो हिकिड़ो ख़ौफ़ हुयो ऐं पूरी दुनिया खे उन लपेट में आंदो। तव्हांखे यादि हूंदो पहिरियों मरीज़ जॾहिं शाज़े ब्राउ जो चाइना खां आयो त ख़ैरपुर अस्पताल जा डॉक्टर बि छॾे हॉस्पिटल खे भॼी विया ऐं अॻिते हली पहिरें मरहले में माना 12,000 माण्हू जेके आहिनि न उहे मरी चुका आहिनि कोरोना मां, जंहिंमें 132 जे माना तिबी अमले जा हुया। त तव्हां सम्झो था त उन में तिबी अमले बाक़ाइदा पंहिंजो हिकिड़ो सर्वाइव वारो किरदारु अदा कयो आहे, गार्ड वारो किरदारु, क़ौम खे बचाइण में उनजो वॾो इनिशिएट आहे, जंहिंजे करे वैक्सीनेशन सभ खां पहिरियां न इन में त को शक कोन्हे त तिबी अमले पंहिंजी भरपूर तवानायूं इस्तेमालु करे ऐं हिन जेका ॾिसो न हीअ जेका बीमारी हुई, हीअ जेका वायरस हुयो, इहो तमामु नओं हुयो। इहो त कंहिंखे इन जे बारे में ख़बर ई कोन्हे त इहो वायरस केतिरो नुक़सानु पहुचाए सघे थो, इन जो एहतियाती तदबीरूं छा आहिनि। न असां बुक्स में बि कोन पढ़ियोसीं, डॉक्टरनि बि कोन पढ़ियो। हिकिड़ी शइ तव्हां ते अहिड़ी अची वञे जंहिंखे तव्हांजी का नॉलेज, जंहिंजी तव्हांखे नॉलेज बि कोन्हे, नई शइ तव्हांखे अची वञे ऐं जेका का बि बीमारी ॾिसो न फैलजण में जेका आहे सा एतिरी तेज़ न आहे या उनजा ज़रा एतिरा तेज़ न आहिनि। हिन जो जेको ज़रा फैलजण हुयो त भई मास्क पहिरियों माना ख़बर बि कोन पए, जेकॾहिं टेबल ते मां जेकॾहिं थोरो निच ॾियां जेको आहे उतां टेबल ते ॿियो माण्हू हथु लॻाए त उन ताईं फैलिजी वञे थी। साम्हूं जेकॾहिं मुंहिंजे माण्हू आहे, मां निच ॾियां थो, खंघां थो त हली थी वञे। त इन में सिहत जे अमले जी जो कारकर्दगी आहे मां सम्झो तमामु सुठी आहे, ख़ासि करे असांजे सिंध सूबे जी, ओवरऑल पाकिस्तान जी। त इन खे मुंहुं ॾियण लाइ सिहत जे अमले असांजे फ्रंट लाइन वर्कर्स वीचारे ॾिसो, असांजा डॉक्टर काफ़ी पंहिंजियूं जानियूं विञाए वेठा। ख़ैरपुर में असांजा 3 सीनियर डॉक्टर कहिड़ा कहिड़ा असांजा ख़ैरपुर में डॉक्टर हाजी अब्दुल सत्तार फुल पोटो जेको DHO ऑफिस में असां वटि डिप्टी डिस्ट्रिक्ट ऑफिसर हुयो, असांजो फ्रंट लाइन वर्कर हुयो
ऐं असांजा ॿ जेके आहिनि दोस्त हुया उहे सिविल अस्पताल खैरपुर मां डॉक्टर शफ़क़तुल्ला शेख ऐं डॉक्टर विलायत अली गोपांग, उहे ॿई 19 ग्रेड जा एडिशनल मेडिकल सुप्रिटेंडेंट हुया। उहे फ्रंट लाइन वर्कर्स हुया, सम्झो वीचारा 24 कलाक ड्यूटी कनि पिया, पंहिंजो सेंटर्स ते वञनि पिया, वैक्सीनेशन ते जेके हुया कोविड टेस्ट सेंटर ते उन्हनि ते वञनि पिया, हॉस्पिटल्स में जेके HDU उन्हनि खे लुक आफ्टर कनि पिया, त उन्हनि पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾेई छॾियो। माना उतां जो थियो घोटकी ऐं सखर जा त डॉक्टर न सखर जो डॉक्टर या घोटकी जो न थियो आहे, बाक़ी असां वटि हिकिड़ी स्टाफ नर्स हुई ऐं छा नालो? फहमीदा नालो जो उहा NICD में हुई, NICD में उहा बि, ऐं असांजा 3 डॉक्टर, इहे असांजा 4 जेके आहिनि खैरपुर डिस्ट्रिक्ट में जेके आहिनि। हाणे इहो ॿुधाइजो त गवर्नमेंट छा डॉक्टरनि खे या तिबी अमले खे रिस्क अलाउंस जेके आहे पहिरियों उन्हनि जो जीअं शुरूअ में आई त उन्हनि खे वीचारा पहिरें महाज़ ते पहिरें मोर्चे ते हुया न, छा हाणे उन जे लाइ को बेनिफिशरी या अहिड़ो क़िस्म जो? न, गवर्नमेंट जी वॾी महिरबानी आहे त गवर्नमेंट असांखे हिकु त ओवरऑल सभिनी खे रिस्क अलाउंस ॾेई छॾियो आहे। हा, उन में जेको असां न उहो जेको हेठियों अमलो आहे उनखे हिकिड़ो मुक़ररु आहे, वरी जेको गज़ेटेड आहे उनजो ॿियो आहे, ऐं जेके सफ़ा फ्रंट लाइन ते आहिनि, जेके इन्वॉल्व आहिनि HDUs में या जेके वैक्सीनेशन में इन्वॉल्व आहिनि या जेको आहे कोविड जेका टेस्टिंग PCR में इन्वॉल्व आहिनि, उन्हनि खे पंहिंजी बेसिक पे था ॾियनि, रनिंग बेसिक। गवर्नमेंट जे तरफ़ां सुठो इंसेंटिव आहे, गवर्नमेंट पंहिंजो इंसेंटिव ॾिए थी। अच्छा, हाणे हिते पहिरियों क्वारंटाइन सेंटर क़ाइमु कयो वियो हो, हज़ारे जेके आहिनि ईअं सम्झो त मरीज़ ज़ाइरीन ऐं ज़वार वग़ैरह हिते आया ऐं पंहिंजो तबलीगी बि हिते आया, ऐं हिकिड़ो बहितरीनु माना जेको हितां जो तिबी अमलो हो उन्हनि हिकिड़ो किरदारु अदा कयो, उन्हनि हज़ारे माण्हुनि जी जान बचायूं ऐं उन्हनि खे माना इहो कयो। इन शइ खे तव्हां न ॾिसो न, इहो जेकॾहिं न थिए हा, असां वटि क्वारंटाइन न कयूं हा, या जीअं तबलीगी आया उन्हनि खे न कयूं हा, हर ॿियो माण्हू त हर माण्हू इहो ॾिसो, इहो असांजी उन वक़्त जी रिक्वायरमेंट हुई। हाणे असां वटि क्वारंटाइन सेंटर छो ख़तमु थी विया, त असां वटि लोकल स्प्रेड थी वई, लोकल माण्हू अची विया। असां वधि में वधि इहो चाहियोसीं त लोकल माण्हू अफेक्टेड घटि थियनि, उन करे असांजा जेके बि ॿाहिरियां माण्हू हुया उनखे क्वारंटाइन कयोसीं, उन जूं बार बार टेस्टूं करे। अच्छा, हाणे हे जेको कोरोना थिए थी, मिसाल जेको PP या जेके मिसाल इक्विपमेंट आहिनि वग़ैरह आहिनि, उन्हनि खे डिसेबल कीअं कजे या उनखे ख़तमु कीअं कजे, जेके मिसाल कोरोना में यूज़ थियनि था, ग्लोव्स वग़ैरह? न, उहा शइ त असां वटि बायो हैज़ार्ड बैग्स हूंदियूं आहिनि हिकिड़ियूं, माना उहे प्लास्टिक जो बैग, उहो उन में सभिनी उन में विझंदा वेंदा आहिनि, पोइ जे टीम असांजूं मोटियूं ईंदियूं आहिनि त पोइ उन्हनि खे बर्न कंदियूं आहिनि जेको आहे सो। अच्छा, हाणे तिबी अमले में त उहो ख़ौफ़ न रहियो न जेको पहिरियां? न, उहो ख़ौफ़ घटि आहे। TB अमलो छाकाणि त हाणे ट्रेंड बि थी वियो आहे, ऐं TB अमलो जेको आहे सो उहो बीमारी सां थोरो उनखे नॉलेज बि वधी आहे, ऐं आम पब्लिक में बि अवेयरनेस वधी आहे, तंहिंजे करे TB अमले खे पंहिंजो सम्झाइण में उन्हनि खे वक़्तु बि घटि थो लॻे, ऐं पाण बि वेल ट्रेंड थी वियो आहे, TB अमलो उन सां यूज़ टू थी वियो आहे। हाणे हिकिड़ी इहा थ्योरी पई हली त जंहिंखे करोना थिए थो, वरी उहो माना करोना थियण खां पोइ हुनजे जिस्म में अहिड़ा जरासीम पैदा था थियनि जेके थियूं ॿियनि जी ज़िंदगी बि बचाए था सघनि, त छा इहो ॻाल्हियूं सही आहिनि या उहे क़िस्म जा तजुर्बा कया विया त उहे फ़िलहाल? उहो प्लाज़्मा जेके आहे न, उन्हनि जे जंहिंमें तव्हांजो एंटीबॉडीज़ जो रेशो वधीक थिए थो, IgG ठही थी वञे, एंटीबॉडीज़ ठही थियूं वञनि कोरोना जे मुक़ाबले में, एंटीजन हिकिड़ी असांजी जेका बि ॿाहिरी शइ आहे उनखे एंटीजन चइबो आहे, जेके उनजे मुदाफ़त में ठहे उहे एंटीबॉडीज़ आहिनि। जंहिंखे एंटीबॉडीज़ जो टाइटर या उनजो रेशो वधी थो वञे त उनजी प्लाज़्मा कनि पिया ट्रांसफ़र उन मरीज़ खे जंहिंखे कोरोना थिए थी पई, पर उहो बि पहिरियनि ॾींहंनि में हलियो, हाणे उहो तमामु घटि थो हले, उहो तजुर्बो एतिरो कामयाबु न वियो आहे। पहिरियनि ॾींहंनि में उहो कयूं पिए, पर हाणे असां घटि ॿुधो आहे त उहो घटि था कनि। हाणे हीअ माना पहिरें मरहले में तिबी जेको अमलो आहे सिहत खाते जो उनखे लॻी रहियो आहे, जेको ॿियो मरहलो ईंदो उन में ॿिए मरहले में असां जेको आहे सो जेके 18 सालनि खां वठी हिन महिल ताईं इंस्ट्रक्शन 18 खां 60 ताईं, थी सघे थो 65 ताईं वधाए छॾनि, 18 सालनि खां वठी 60 सालनि ताईं जेका बि पब्लिक आहे उनखे हणंदासीं, सवाइ उन्हनि जे जेके ॻोर वारियूं औरतूं आहिनि या जेके ॿार जिन जा थञ ते आहिनि या जिन खे कैंसर जो इलाजु हलंदड़ आहे या जेके इम्यूनो कंप्रोमाइज़ड आहिनि या जेके तमामु ॿियनि अहिड़नि बीमारियुनि में वरितल आहिनि जेके जंहिंखे कंट्राइंडिकेशन आहे, कैंसर वग़ैरह आहे उन मूज़ी मर्ज़ में, उन्हनि खे न खणंदासीं, बाक़ी ॿियनि सभिनी खणंदासीं। अच्छा, हिकिड़ो इहो ॾिठो आहे असांजे रिपोर्टिंग जे तजुर्बे में, औरतुनि खे थोरी करोना घटि थी थिए, इन जो छा सबबु? न, उन में ॿियो जेको रेशो बि आयो आहे, मिसाल मरंदड़नि जो उन में बि औरतूं घटि, जेके करोना थी अफेक्टेड उहे बि घटि, ऐं ॿारनि खे बि थोरो घटि थो थिए, इन जो कहिड़ी मतिलबु? असुल में छा आहे त औरत एक्सपोज़ एतिरी न आहे, असांजी औरत घर ताईं महदूद आहे, घणो इज्तमात में नथी वञे कोरोना। हाणे असांजो मर्द त मस्जिद जमात सां निमाज़ थो पढ़े, औरत नमाज़ घर में थी पढ़े,
औरत असांजी मार्केट में नथी वञे, औरत असांजी ड्यूटी ते घटि थी वञे, रेशो घटि आहे, वञनि नथियूं, बहरहाल घटि थियूं वञनि, त उन हिसाब सां उनजो ॿाहिरि निकिरणु घटि आहे, एक्सपोजर घटि आहे, त माण्हुनि सां मिलणु जुलणु घटि आहे, औरत जो मर्द जो घणो आहे, ऐं मर्द घणो ॿाहिरि मुआशिरे में उथे वेहे थो, डिफरेंट इज्तमात में वञे थो, त उन जो वधीक रेशो आहे ऐं औरत जो उन करे घटि आहे। हे भला वैक्सीनेशन जो जेको अमल आहे हिते केतिरी देरि में पूरो थी थो न, इन में असांजो जेको आहे सो मां सम्झां थो त 5 खां 10 मिंटनि ताईं लॻी थो वञे टाइम, छो जो पहिरियों रजिस्ट्रेशन ते ईंदो, पोइ हिकिड़ा 2 फार्म आहिनि जंहिंमें भरणा पवनि था, हिकिड़ो हुनजो बायोडेटा जो आहे, ॿियो हुनजो जो मेडिकल स्टेटस जो आहे, त हुनखे बीमारी वग़ैरह त कान्हे। अच्छा, हुनखे टेस्टूं वग़ैरह बि कराए अचणियूं आहिनि त बाबा ही टेस्टूं कराए अचो त जीअं ख़बर पए? न न न, टेस्टूं वग़ैरह न, टेस्टूं न आहिनि, हुनखां मेडिकल हिस्ट्री वठंदासीं त बाबा तोखे का ॿी बीमारी त न आहे, या तोखे का अहिड़ी पंहिंजो हाइपर सेंसिटिव रिएक्शन जी बीमारी हिस्ट्री त न आहे, कॾहिं तोखे अॻे का दवा या इंजेक्शन हणाई तोखे रिएक्शन थियो हुयो, या तोखे पंहिंजो अनकंट्रोल्ड क़िस्म जी का बीमारी न आहे, कैंसर न आहे, या प्रेगनेंट लेडी जेकॾहिं आहे तव्हांखे जीअं मां ॿुधायो, या ॿार खे थांजी पीआरे थी, त अहिड़े क़िस्म जूं कंट्राइंडिकेशन पोइ हुनखे वरी असां वापसि करे छॾींदासीं। अहिड़ा आया आहिनि असां वटि हेल्थ केयर वर्कर्स, छो जो असां हेल्थ केयर रजिस्टर थी विया न, उहे हिते माई आई त प्रेगनेंट आहे या ॿार खे थांजी पीआरे थी, पिनकोड बि अची वियो, हा अची वियो, पर हुनखे असां वरी इन हिसाब सां अनफिट करे था छॾियूं, पोइ वरी नेक्स्ट मरहले मुंहिंजो थी वेंदो, जॾहिं हुनखे ॿार पैदा थी वेंदो वरी हुनजी थी वेंदी। कोरोना हिकिड़ी अहिड़ी वबा जंहिं पूरी दुनिया खे पंहिंजी लपेट में आंदो, जंहिं पूरी दुनिया जा तौर तरीक़ा चेंज करे छॾिया ऐं बाक़ाइदा कुराए अर्ज़ जी धरतीअ जी हिकिड़ी सफ़ाई बि शुरू थी। तव्हां इहो ॾिठो हूंदो त इन जे करे हज़ारे कारखाना, हज़ारे कारूं, हज़ारे माना पूरी दुनिया में हिकिड़ी जेका ग्लोबल वार्मिंग उनखे घटायो, ओज़ोन जी तह खे जेको आहे उहो माना हिकिड़ो धकु आयो, ऐं उन खां पोइ माण्हुनि जा सिस्टम, मेल मिलाप जा तरीक़ा, शादियुनि जा तरीक़ा, मिलण जा तरीक़ा, उहे सभु चेंज थिया। छा इहा पूरी दुनिया हिकिड़ी चेंज थी रही आहे, ऐं पंहिंजो हाणे हीअ वैक्सीनेशन अची वई आहे, वैक्सीनेशन जो पूरी दुनिया में हिकिड़ो इंतज़ारु हुयो, ऐं उहा वैक्सीन जेका आहे हाणे हिते लॻी रही आहे। माण्हुनि खे इहा हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे, पहिरें माज़ ते, पहिरें मोर्चे में, पहिरें जंग जी जेका लहण वारा जेके ईअं सम्झो त जानबाज़ हुया, सिहत खाते जे अमले जा माण्हू, हीअ वैक्सीनेशन उन्हनि खे हई पई थी वञे, ऐं उन खां पोइ हीअ आम माण्हुनि ॾे मुंतक़िल थींदी। इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे, सदाईं गॾु।